नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में खबर ॾींदा हलूं त इंसानी हक़नि जे Hrpf आफिस सोभوديرو में ھنگورجا नेशनल प्रेस क्लब जे मेंबर صحافي बलाول सھتو دانھي दे صحافين अॻियां ॿुधायो त कुझु अरसो अॻु तपेदार अमीर अलदीन सैतो खे फ़ौती खातो तब्दील करण लाइ 3 लाख रुपया ॾिना हुआ। काफ़ी टाइम गुज़रण बाद तपेदार अमीर अलदीन सैतो फ़ौती खातो तब्दील न कयो। मूं हिन खे ॾिनल 3 लाख रुपया वापसि घुरिया। हिन धमकियूं ॾिनियूं। मूं अहिड़ी शिकायत हिन वक़्त जे SHO सेठारजा मोहम्मद बचल काज़ी जेको हिन वक़्त सोभوديرو थाणे ते मुक़रर आहे कंप्लेंट ॾिनी। जंहिं तपेदार खे घुराए तपेदार खां रिश्वत वठी उल्टो मूंखे बेगुनाह लाक़ब करे छॾियो। जॾहिं मुंहिंजे वारसनि अदालत ज़रिए सेठारजा थाणे ते छापो हणायो त अहिड़ी खनक SHO मोहम्मद बचल काज़ी खे पइजी हुई जंहिं मूंखे छापे खां अॻु लाक़ब मां कढराए ॿिए हंधि मुंतक़िल करे छॾियो। अदालत अमले खे छापे मां सेठार जे लाक़ब मां मुंहिंजो हंधि हथ न आयो। हिननि रलियुनि ते मुंहिंजो नालो लिखियो ऐं ज़ालिम SHO बचल काज़ी मूं ख़िलाफ़ 5 कूड़ियूं FIRूं मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल कराए छॾियूं आहिनि। मां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट IG सिंध DIG सखर इंसानी हक़नि जे तंज़ीम वास्तेदारनि आला अख़्तर खां मुतालबो करियां थो त ज़ालिम SHO सोभوديرو ख़िलाफ़ क़दम खणी मूंसां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।